नाज़रीन, अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त बडाणी के बचाव बंद जी पिचिंग जो कमु तेज़ी सां हली रहियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बडाणी जो सीनियर साहब सदरुद्दीन भुट्टो जी। सदर, आगाह कजो त बंद जे पिचिंग जो कमु कीअं हली रहियो आहे ऐं उतां जी रवासनि जो कमु बाबति छा चवणु आहे। जी जाम आशिक, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी लॻ ॻोठ सखी नूरसन भुट्टो में के बचाव बंद 13 ऐं 14 मील वटां पत्थरनि जी पिचिंग जो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। कमज़ोर बंदनि जी पिचिंग जो टेंडर रब निवाज़ चातड़ खे ॾिनो वियो आहे, जॾहिं त बंद जे अंदरें पासे खां 8 फुट हेठि खोटराई ऐं 43 फुट वेकर करे एपरान ऐं पत्थरनि जी मज़बूत पिचिंग कई पई वञे। पाणी जी चाड़ सबबि बंद पइजण ते भर पासे जा ॻोठाणा ख़ौफ़ सबबि लथपलाण करे विया हुआ। बंद जो मरमती कमु शुरू थियण खां पोइ ॻोठाणनि में ख़ुशी वारी लहर छॾी वई आहे, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त बंद जो कमु तेज़ी तमामु बहितरीन हली रहियो आहे। असां इन ठेकेदार मां मुतमिन आहियूं। पिचिंग या एपरान जो कमु बहितरीन तरीक़े सां कयो पियो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी बख्शापुर लिंक रोड ते क़ाइम 20 गुडू फीडर जी पुल जी हालत ख़राब हुजण सबबि रोड़ी खां पत्थरनि जी भरियल डंपरनि खे वॾी मुश्किलातुनि मां गुज़रणो पवे थो। पुल मथां वज़नी गाॾियुनि जी गुज़रण सबबि कंहिं वक़्तु वॾे हादसे जो अंदेशो आहे। जी जाम आशिक़।